अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। छा ईंदड़ वारी क़िस्त दौलाब में फ़ैसिलो थींदो या न थींदो? छा मुराद जो बाप पीरल पंहिंजे सौट खां राज़ी थींदो फ़ैसिले ते या न थींदो? इन जे बाबति मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। इन खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, हाणे हलूं था अॻिते वीडियो जे बाबति तव्हांखे ॿुधाईंदुसि छा हीउ फ़ैसिलो थी वेंदो या न। जी हा दोस्तों, हीउ फ़ैसिलो थी वेंदो ऐं मुराद वारा बि आज़ादु थी वेंदा। इन जे बाबति शाहनवाज़ ख़ान इन जे मथां कोन बाज़ जती रखंदो। इन जे करे शाहनवाज़ इन जो फ़ैसिलो ज़ोर ॾेई कराईंदो जीअं उहो मुराद हलाइण जा आज़ादु थी वेंदा। दोस्तों, अहिड़ा वीडियो जे असांजा ॾिसंदा त असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, जीअं त असां तव्हांजे सपोर्ट ते ई हलंदा आहियूं। दोस्तों, ॿिए तरफ़ा खां वरी मंसूर शाह पीरल खे सम्झाईंदो आहे त तव्हां ठाह कयो, हीउ दफ़ो ठाह कयो। जे ठाह में न थिए मसइलो हल त तव्हां ठाह में अध मां उते हलिया अचिजो। इन करे पीरल बि हाणे अॻिते हली राज़ी थी वेंदो। दोस्तों, इन खां पहिरीं मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त असांजा नवां वीडियो अचण जे लाइ तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, जीअं असांजी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, तव्हांजी सपोर्ट असांखे ज़रूरत आहे।